नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त सॼे मुल्क जीअं खिप्रो में भी करबला जे शहीद हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं उनजे जान निसार जे 40 जे मौक़े ते अज़ादारी जो सिलसिलो जारी है। खिप्रो जे खोखर मौला जे इमाम बारगाह में मजलिस अज़ा मुनक़द कई वई है, जंहिंमें मोमिननि वॾे अंग में शिरकत कई है। मजलिस के खिताब कंदे मौलाना रज़ा मोहम्मद सैदी, ज़ियार हैदर नकवी, ताक़त अली ताक़त जिन खिताब कंदे चयो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं हुनजे जान निसार साथियुनि जी कुर्बानी खे विसारे नथो सघिजे। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम पंहिंजे नाना हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन खे बचायो। असांखे बि घुर्जे त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ॾसियल राह ते हलणु घुर्जे ऐं पंहिंजी आख़िरत संवारणु घुर्जे। जॾहिं त मजलिस में पुलिस ऐं रेंजर्स जे जवाननि पारां पंहिंजी ड्यूटीज़ जा फ़र्ज़ अंजाम ॾेई रहिया हुआ। इल्म जे हवाले सां असांजी फुल प्रूफ सिक्योरिटी आहे। हिन इमाम बारगाह ते आहियां, मुंहिंजा ॿ SHO आहिनि, इंस्पेक्टर, सब इंस्पेक्टर आहे, हेड कांस्टेबल, मिलाए जुलाए 55 माण्हू जी ड्यूटी लॻियल आहे। रेंजर्स बि असांजी मदद में आहे। हुसैन जो चलम आहे ऐं असांजा इमाम बारगाह ते मजलिस अज़ा जारी आहे। हर साल वांगुरु अॼु बि हिते असांजी मजलिस अज़ा जारी आहे ऐं उलमाए कराम जो ख़िताब, उन खां पोइ मातम तंजीर ज़नी ऐं न्याज़ नगर जो इतमाम बि आहे ऐं इंशाअल्लाह असीं दुआ कयूं था त पूरे मुल्क में हर साल वांगुरु इन साल बि अमन अमान थी ऐं हर जगह ते अमन अमान सां इमाम हुसैन जो चलम आहे उहो थी गुज़रे। अॼु जो ॾींहुं जो कुचालो में इमाम हुसैन अलैहिस्सलाम आहे, पूरी दुनिया में इहो मल्हायो पियो वञे। उन सां गॾोगॾु खिप्रो में बि मल्हायो पियो वञे। खिप्रो में असगरिया इमाम बारगाह ते इहो प्रोग्राम जारी और सारी आहे, जंहिंखे बहितरीन दुनिया जा आलिम दीन खिताब करणु फरमाईंदा, जंहिंमें क़िबला रज़ा मोहम्मद सईदी साहब ऐं उन सां गॾु मौलाना बख़्त हुसैन साहब ऐं ॿिया तमामु उलमा कराम खिताब कंदा। पैगंबर अकरम जो फरमान आहे त हुसैन हिदायत जो चिराग आहे ऐं निजात जी ॿेड़ी आहे। इन हिदायत ऐं सफ़ीने निजात ऐं रोशनी हासिल करण जे लाइ दुनिया जा टोटली इंसान जेके आहिनि, जंहिंमें रग इंसानियत आहे, शराफ़त जी रग आहे, इज़त ऐं अज़मतुनि वारी रग आहे, अॼु उहे मौला हुसैन अलैहिस्सलातु वस्सलाम खे ख़िराज अक़ीदत पेश करे रहिया आहिनि। हुसैन मिन्नी व आना मिनल हुसैन, के हुसैन मुझसे है और मैं हुसैन से हूँ। किसी नबी ने अपने नवासे या किसी के लिए ऐसे अल्फाज इस्तेमाल नहीं किए होंगे जैसे कि रसूलुल्लाह ने अपने प्यारे नवासे इमाम हुसैन अलैहिस्सलाम के लिए ऐसे अल्फाज किए कि हुसैन मुझसे है और मैं हुसैन से हूँ। यही वजह है कि इमाम हुसैन अलैहिस्सलाम की जो कुर्बानी है वो सिर्फ़ शिया हज़रात के लिए नहीं थी, या काले कपड़े पहनने वालों के लिए नहीं थी, या मक्का मदीने वालों के लिए नहीं थी, किसी ख़ास इलाके के लिए नहीं थी, किसी ख़ास रंग व नस्ल के लिए नहीं थी, बल्कि इमाम हुसैन अलैहिस्सलाम की कुर्बानी तमाम इंसानियत के लिए थी। कायनात इन्हें फरमान के मुताबिक आका मोहम्मद मुस्तफ़ा हिकिड़ो कमाल जो जुमिलो चयो आहे, हुसैन मूं मां आहे ऐं आउं हुसैन मां आहियां। एतिरे ताईं त ज़रूरु हुसैन मोहम्मद मुस्तफ़ा में हुयो करबला ताईं, ऐं करबला में मोहम्मद मुस्तफ़ा जी सॼी महिनत खे, मोहम्मद मुस्तफ़ा जी महिनत अकेले मोहम्मद मुस्तफ़ा जी न, हज़रत आदम खां वींदे हज़रत ईसा खां वींदे आकाए मोहम्मद मुस्तफ़ा ताईं जेकई उम्मतनि ते महिनत थी उन खे हुसैन बचायो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।